अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया, दिल बदल दे। खुदाया फजल फरमा, दिल बदल दे। रहूं बैठा मैं अपना सर झुका कर, रहूं बैठा मैं अपना सर झुका कर। सुरूर ऐसा अता कर, दिल बदल दे। गुनहगारी मैं कब तक उम्र काटूं, गुनहगारी मैं कब तक उम्र काटूं। बदल दे मेरा रास्ता, दिल बदल दे। सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में, सुनूं मैं नाम तेरा धड़कनों में। मज़ा आ जाए मौला, दिल बदल दे। सहल फरमा मुसलसल याद अपनी, सहल फरमा मुसलसल याद अपनी। करम फरमा के मौला, दिल बदल दे। ये कैसा दिल है सीने में इलाही, ये कैसा दिल है सीने में इलाही। ये जिंदा भी है मुर्दा, दिल बदल दे। तेरा हो जाऊं इतनी आरज़ू है, तेरा हो जाऊं इतनी आरज़ू है। बस इतनी है तमन्ना, दिल बदल दे। पड़ा हूँ तेरे दर पर दिल शिकस्ता, पड़ा हूँ तेरे दर पर दिल शिकस्ता। रहूं क्यों दिल शिकस्ता, दिल बदल दे। जो हो दीदार तेरा रोज़ महशर, जो हो दीदार तेरा रोज़ महशर।
तू देखे मुस्कुरा कर दिल बदल दे। मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, मेरी फरियाद सुन ले मेरे मौला, बना ले अपना बंदा दिल बदल दे। हवा हिर्स वाला दिल बदल दे, मेरा गफलत में डूबा दिल बदल दे। बदल दे दिल की दुनिया दिल बदल दे, खुदाया फजल फरमा दिल बदल दे। खुदाया रहम फरमा दिल बदल दे। खुदाया करम फरमा दिल बदल दे। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद। मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे शर्म व हया। हर ईमान वारे खे घुर्जे त पंहिंजे अंदरि शर्म ऐं हया वारी सिफ़त खे लागू करण जी कोशिश करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, अल हयाउ शुअबतुम मिनल ईमान। हया ईमान जो हिस्सो आहे। इन मां ख़बर पई त जंहिं माण्हू में हया हूंदो उन माण्हू में क़द्रे ईमान ज़रूर हूंदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, ला ईमान लिमन ला गैरत लह। उन माण्हू जो ईमान ई कोन्हे जंहिंजे अंदरि गैरत कोन्हे। गैरत जो मतिलबु इहो आहे त उन में शर्म व हया हुजणु घुरिजे। जज़्बा गैरत ना आहे त सम्झो त उन जे अंदरि शर्म व हया बि कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, अना अग़यरो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, मां गैरतमंद आहियां। अल्लाहु अग़यरु मिन्नी। अल्लाह तबारक व तआला मूंखां बि वधीक गैरतमंद आहे। या गैरत वारी सिफ़त अल्लाह तबारक व तआला सां बि मुतसिफ़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वधीक गैरतमंद हुआ। ईमान वारे खे घुरिजे त उहो बि गैरतमंद थिए। असांजी अमड़ियूं असांजी न्याणियूं अहिड़ा कपिड़ा पाइनि थियूं पियूं जंहिंमां ख़बर पए थी त इन्हनि जी असांजी अमड़ियुनि ऐं न्याणियुनि जे अंदरि शर्म व हया जो को बि जुज़्व मौजूदु कोन्हे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, रुब्ब क़ासियतन आरियतन यौमल क़ियामा। क़यामत जे ॾींहुं कुझु औरतूं अहिड़ियूं हूंदियूं जो उन्हनि खे कपिड़ा त पातल हूंदा पर नंगियूं हूंदियूं। इहे उहे औरतूं हूंदियूं जिन खे दुनिया जे अंदरि शर्म व हया कोन हूंदो, हयादारी न हूंदी, पर्देदारी कोन हूंदो न हूंदी। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी औरतुनि जे बारे में फरमाया, क़यामत जे ॾींहुं बि उन्हनि खे कपिड़ा त पातल हूंदा पर न हुजण जहिड़ा कपिड़ा हूंदा, जहिड़ो उघाड़ियूं हुजनि। जहिड़े नमूने सां मर्द खे घुरिजे त शर्म व हया जी सिफ़त सां मुतसिफ़ थिए, अहिड़े नमूने सां न्याणियुनि खे बि घुरिजे त शर्म व हया जी सिफ़त सां मुतसिफ़ थियनि। असांजी न्याणियुनि खे घुरिजे त पंहिंजा जेके गिरेबान ठाराइनि थियूं पियूं उहे गिरेबान एतिरा वॾा ठाराइनि जो उन्हनि जी छाती नज़र न अचे।
असांजी नियाणियुनि खे घुरिजे त कमीस एॾी वॾी ठाराइनि जो उन कमीस जो जेको जुज़ हे खीसो पाण जिते मर्द रखूं था पिया इहो जुज़ हेठि ताईं हुजे। तव्हां त कॾहिं बि अलाराम करे हलंदे फिरंदे हवा लॻे त कपिड़ो मथे न थिए, जेकॾहिं थिए बि सही त उनजी बेपर्दगी न थिए। 3 नंबर ते असांजी नियाणियुनि खे घुरिजे त पंहिंजी शलवार एतिरी हेठि ठाहिनि जंहिंसां पेर बि ढकिजनि, बजाए इन जे जो असांजी नियाणियुनि जी शलवारूं बेॾनि खां बि मथे हूंदियूं। त जहिड़े नमूने सां मर्दनि खे घुरिजे त शर्म हया जो पाबंद थियनि, अहिड़े नमूने सां नियाणियुनि खे बि घुरिजे त शर्म हया जूं पाबंद थियनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अची करे शर्म हया जी तरबियत ॾिनी, अहिड़ी तरबियत ॾिनऊं जो असांजे लाइ रोल मॉडल थी विया सहाबा किराम। एॾो उन्हनि में शर्म हुयो, एॾो हया हुयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अंदरि पाण में बुखारी शरीफ़ में रहिया था, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में एॾो हया हो, एॾो शर्म हुयो जो नौजवान कुंवारी औरत में एॾो हया ऐं शर्म न हूंदो जेॾो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में हिकिड़ी औरत यमन मां हली ऐं मदीना मुनव्वरा आई। किथे यमन किथे मदीना मुनव्वरा, उनखे कई रस्तनि जे अंदरि पहाड़ आया हूंदा, रेगिस्तान आया हूंदा, आबादियूं आई हूंदियूं, माण्हुनि सां मुलाक़ात थी हूंदी। उहा जॾहिं अची मदीना मुनव्वरा में पहुती त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु खे तलब कयो ऐं फरमायो त तो एॾो सफ़र अकेली औरत छो कयो आहे? उन औरत पंहिंजो शरी उज़ुर हिकिड़ो ॿुधायो, मूंखे हीअ मजबूरी, इन करे मां सफ़र कयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जो उज़ुर क़बूल फरमायो। पोइ फरमायोसि त हेॾो वॾो तूं सफ़र करे आई आहीं अकेली, तने तनहा, मर्दनि खे तो कीअं ॾिठो? यकीननि तो आबादियुनि मां गुज़री हूंदी आहीं, बाज़ारुनि मां गुज़री हूंदी आहीं, माण्हुनि जे विचां आई हूंदी आहीं, तोखे माण्हुनि कहिड़े नज़रुनि सां ॾिसनि पिया? उन औरत जवाबु ॾिनो, साईं ईअं पियो लॻे ॼण सभु मर्द ऐं मां उन्हनि जी भेण हुजां, हो मुंहिंजा भाइर हुजनि। कंहिं मर्द मुंहिंजी तरफ़ बुरी निगाह सां न ॾिठो। मां यमन खां पंधु हली आहियां मदीना मुनव्वरा ताईं। अंदाज़ो लॻायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी केॾी महिनत हुई हया ऐं शर्म जे मथां, जो हिकिड़ी अकेली नियाणी हले पई, उन जी तरफ़ केरु नज़र खणी ॾिसण लाइ तयारु कोन्हे। अॼु जे नौजवान जे अंदरि बि शर्म हया जी सिफ़त मफ़क़ूद थींदी नज़र अचे थी पई, ऐं एतिरी मफ़क़ूद थी वई आहे जो अल्लाह रहम करे का नियाणी नज़र अची वई त न अखी नथी निकिरे। एॾो फ़ुक़दान आहे। इन जी वजह ॿ आहिनि। नंबर 1 त औरतूं बेपर्दा थी वियूं आहिनि, पर्दे जो कोई एतमाम कोन्हे। नंबर 2 नौजवाननि पंहिंजो पाण ते महिनत करणु छॾे ॾिनी। भला औरतूं जेकॾहिं बेपर्दा थियूं त असां पंहिंजो पाण ते कंट्रोल कयूं न, इहो बि कोन्हे। पंहिंजो पाण ते कंट्रोल करण जे लाइ कुझु असबाब आहिनि। नंबर 1 नेकनि जी सोहबत इख़्तियार कजे, सालिहीन जी सोहबत इख़्तियार कजे, अल्लाह वारनि जी सोहबत में वेहिजे। सोहबत जो असरु थिए थो पियो। तव्हां 4 चोरनि में वञी ॾिसो, 8 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे दिलि में बि ॻाल्हि पैदा थींदी, मां बि चोरी कयां। तव्हां 4 निमाज़ियुनि में वञी वेहो, ऑटोमेटिकली अव्हांजी दिलि चवंदी आहे 4 आज़ान ऐं 4 निमाज़ ॾियो, मां वेठो आहियां। आहिस्ता आहिस्ता अव्हांजो बि दिलि चवंदो मां बि नमाज़ पढ़ां। छो जो सोहबत जो असरु थिए थो। इन करे दोस्तनि खे मां मशवरो ॾींदो आहियां त पंहिंजे पुट खे पाक पोती न सम्झो, ॾिसो त हुनजी सोहबत कहिड़नि क़िस्मनि जे नौजवाननि सां आहे। छो करे अल जिन्सु यमीरु इलल जिन्स, जिन्स जो छिक खाईंदी आहे। 4 चोर अची गॾिजंदा, 4 ज़ालिम पाण में अची गॾिजंदा, 4 रहमदिल पाण में अची गॾिजंदा। इहे सिफ़त आहे इंसान जे अंदरि जेका हिक ॿिए खे छिकींदी। त नंबर 1 नौजवाननि खे घुरिजे त पंहिंजो पाण ते कंट्रोल कनि। उनजो पहिरियों सबबु इहो आहे त नेकनि जी सोहबत इख़्तियार कनि।
अल्लाह वारनि जी सोहबत इख्तियार कनि, सालिहीन जी सोहबत इख्तियार कनि। नंबर 2, रोज़ा रखनि। नौजवान खे घुरिजे त रोज़ो रखे। शर्म हया जी सिफ़त ईंदसि, गुनाह जी लज़त उन खां महफ़ूज़ रहिजी वेंदो, दिलि ई कोन चवंदो गुनाह जी तरफ़। यही वजह है जो शरीयत मुताहरा फरमाए थी, जे नौजवान जी शादी ना आहे ऐं उनखे जवानी तंग थी करे थी तो उनखे घुरिजे त रोज़ा रखे। रोज़ा रखंदो पेट ख़ाली रहंदो, पेट ख़ाली रहण जे करे पोइ गुनाह जी जेका ख़यालात अचनि था पिया उहे कोन ईंदा। रोज़े जी बरकत इहा थींदी, माण्हू गुनाह खां बचंदो। ऐं नंबर 3, अलाह खां दुआ बि घुरंदो रहे, अलाह मां जवान आहियां, मुंहिंजी शादी बि न आहे, मुंहिंजी जवानी जी अलाह तूं हिफ़ाज़त फरमा, मूंखे गुनाहनि खां महफ़ूज़ फरमा। ऐं ईअं तड़पे जीअं मच्छी खे ॿाहिरि पाणी खां कढिबो आहे त कीअं तड़पंदी आहे, अलाह जे साम्हूं ईअं तड़पे, अलाह मूंखे पंहिंजो पाण ते कंट्रोल न आहे पर तुंहिंजी कुदरत ते एतमाद आहे, तूं मूंखे गुनाह खां महफ़ूज़ फरमा। त अॼुकल्ह नौजवान जे अंदरि शर्म हया जी कमी जी वजह इहा आहे त नंबर 1, नियाणियुनि पर्दो करणु छॾिनो। नंबर 2, असां पंहिंजो पाण ते महिनत करणु बि छॾिनी, नौजवान पाण ते महिनत करणु छॾे ॾिनी। न असां सालिहीन सां वेंदासीं, न अलाह वारनि सां वेंदासीं, न औलिया आलिमान ऐं औलिया किराम सां कचहरियूं कंदासीं, न दिलि ई कोन चवंदो। न इहो रोज़नि जी तरफ़ दिलि चवंदी त रग़बत थींदी त रोज़ो रखां, ऐं न वरी कोशिशि कंदासीं त हथु खणी अलाह खां दुआ घुरूं। इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़ा घरां निकिता, हिकिड़े माण्हू खे ॾिठऊं, उन माण्हू गोॾ ॿधी ही गोॾ ॿिटी टिटी करे गोॾनि खां मथे ताईं ॿधलसि, गोॾा बि ज़ाहिर पिया थियनि हुन जा। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं। अलाह जो माण्हू छा थो करे? हिकिड़ो मसइलो सम्झणु घुरिजे, दुन खां वठी करे गोॾनि ताईं हे मर्द जी ओघड़ आहे, मर्द सम्झो उघाड़ो आहे, इहो हिसो ढकणु फ़र्ज़ु आहे। दुन खां वठी करे गोॾनि खां हेठि ताईं इहा सम्झो ओघड़ आहे मर्द जी, इन खे ढकणु फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं इहा ओघड़ थी करे कंहिं ॿिए माण्हू जे साम्हूं आयो त गुनाहगार थींदो माण्हू। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं हिकिड़ो माण्हू आयो जंहिं गोॾ ॿधी, गोॾ खे वरी ॿिटो करे अञा मथे करे छॾी, तंहिंसां गोॾा बि ज़ाहिर पिया थियनि। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह पंहिंजी अखियुनि बंदि करे छॾियूं। जॾहिं अखियूं बंदि कयूं त उहो नौजवान जेको हुयो जंहिं गोॾ ॿिटी ॿधी, उहो आयो आहे अची करे चवणु लॻो, साईं कॾहिं खां तव्हां अंधा थी विया आहियो? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह खे चवणु, साईं तव्हां कॾहिं खां अंधा थी विया आहियो? इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह फरमायो, जॾहिं खां तो मां शर्म हया निकिरी वियो आहे तॾहिं खां मां अंधो थी वियो आहियां। हिकु तरीक़ो आहे गोॾ ॿधण जो। असां पंहिंजे नौजवाननि खे ॼाणी वाणी वञी करे नंढा चढा वठी ॾींदासीं जेके गोॾनि खां मथे हुजनि, या गोॾनि ताईं हूंदा, वेहंदा त गोॾा खुली पवंदा। नौजवाननि में एॾी बेशर्मी अची वई आहे, एॾी बेशर्मी अची वई आहे, घर में त इहे पाइनि था पिया, ॿाहिरि बि पाइनि था पिया। तव्हां किथे बि चांहि जे लाइ होटल ते वेही रहो कासमाबाद में, तव्हांखे हिकिड़ो न ॿ न टे ज़रूरु गॾु ॿाहिरां नौजवान जेके चढो पातल हूंदो, गोॾा खुलियल हूंदा हुन जा। गोॾो खुलियल हुजणु ही सम्झो त उघाड़ो आहे इहो माण्हू, या ओघड़ आहे मर्द जी, इनखे ढकणु फ़र्ज़ु आहे। जी नमाज़ फ़र्ज़ु आहे, अहिड़े नमूने सां हिनखे ढकणु फ़र्ज़ु आहे। इन करे मां चवंदो आहियां त पंहिंजी सलवार कमीज़ बहितरीनु लिबास आहे, ज़बरदस्त लिबास आहे। जो असांजे ओघड़ जो जेको फ़र्ज़ु खे ढकणु आहे उन ते 2 दफ़ा कपिड़ो अची थो वञे, हिकिड़ो सलवार जो कपिड़ो थो अचे, हिकिड़ो कमीज़ जो कपिड़ो थो अचे। असांजी ओघड़ जेका ढकिजे थी उहा 2 कपिड़नि सां ढकिजे थी पई। अल्लाह साईं मूंखे ऐं अव्हांखे शर्म हया नसीब फरमाए। ऐं जिन माण्हुनि में शर्म हया हूंदी आहे न, उहे माण्हू अल्लाह खे महबूब हूंदा आहिनि, ॾाढा महबूब हूंदा आहिनि। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो, फरमायो त
हिंदुस्तान जे हिकिड़े शहर में इलाइक़े में अची ॾुकार पियो, कहत पियो, मींहुं न वसे, अची हालत ख़राब थी, अची हालत ख़राब थी, माण्हू परेशान थिया, एॾा परेशान थिया, हद खां वधी। बिलाख़िर सलातुल इस्तिस्का जो एहतमाम कयूं, सभु माण्हू अची करे हिकिड़े मैदान में जमा थिया ऐं अलाह खां रोई दुआऊं घुरण लॻा। सुबुह जो या मंझंदि जो बीठा, हल हलां दुआऊं घुर घुरां, शाम अची थियण ते थी, पर कंहिं बि क़िस्म जा बादल नज़र कोन आया, झुड़ नज़र न आयो। उतां हिकिड़ो नौजवान गुज़रे पियो, जानवर गॾुसि, उन जानवर जे मथां पोड़ी अमड़ वेठी हुयसि जेका परदे में हुई। नौजवान कंहिंखां पुछियो, अबा ॾे ख़बर ई माण्हू छा जी रश लॻी पई आहे, रोइनि था पिया, रड़ियूं था कनि, छा मसइलो आहे? हुन ॿुधायो त साईं मींहुं कोन थो वसे, ॾुकार आहे, कहत साली अची पई आहे, माण्हू मरनि था पिया, जानवर मरनि था पिया, हालत ख़राबु लॻी पई आहे। फरमाया ख़ैरु आहे, अलाह कंदो मींहुं वसंदो। ईअं चई पंहिंजे अमड़ जे वेझो वियो ऐं अमड़ जे कपिड़े जी हिन कमीस जी दामन जेको हूंदो आहे न, इन कुंड खे पकड़े करे चहिरो मथे खईं, चहिरो मथे कयईं, 2 मिंट ई मस गुज़रिया त झुड़ अची वियो ऐं मींहुं वसणु शुरू थी वियो। शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो, मींहुं वसणु शुरू थी वियो। हिन वञी माण्हुनि खे ॿुधायो, बाबा हिन नौजवान वञी करे हुन औरत जे कपिड़े खे पकतो आहे, मींहुं वसणु शुरू थी वियो अथव। माण्हू अची हिन नौजवान खे ॿुधायो, छा वजह आहे, तो छा घुरियो, तो छा चयो? हुन ॿुधायो, मूं अलाह तबारक व तआला खे अर्ज़ु कयो, अलाह हे मुंहिंजी उहा अमड़ आहे जे सॼी ज़िंदगी शर्म हया जी ज़िंदगी गुज़ारी आहे, पाक दामनी जी ज़िंदगी गुज़ारी आहे, परदे वारी ज़िंदगी गुज़ारी आहे। अल्लाह हिन पाक दामन औरत जे मां दामन मां पकड़े करे तोखां दुआ घुरां थो, अल्लाह असांजी लॼ रखणु फरमा, हिन औरत जे शर्म हया जी लॼ रखणु फरमा, मुंहिंजी अमड़ जी पाक दामन जी हया रखणु फरमा, लॼ रखणु फरमा। अल्लाह मींहुं वसा। फरमाए 2-3 जुमला मूं चया, हा अल्लाह तबारक व तआला मींहुं वसाइणु शुरू फरमाए। शर्म हया वारो माण्हू अल्लाह तबारक व तआला खे महबूब आहे। शर्म हया वारे माण्हू जी वरी अल्लाह साईं मदद बि फरमाए थो पियो, जंहिंजे अंदरि इहा सिफ़त हूंदी, अल्लाह साईं हुनजी मदद फरमाए थो। इहो त क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे। बीबी मरियम खे जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम साम्हूं आयो, उहो विञण जे तयारी में हुजे, फ़रिश्ते अची करे चयोसि, तोखे ख़ुशख़बरी आहे, तोखे पुटु ॼमंदो। बीबी मरियम परेशान थी, मूंखे किरां पुटु ॼमंदो? न मुंहिंजी शादी थियल आहे, न को मूं गुनाह जो कमु कयो आहे, पुटु किथां ॼमंदो? असबाब 2 आहिनि शादी औलाद जा, नंबर 1 या त शादी थियल हुजे या त गुनाह कजे। 2 बयानु कया, न मुंहिंजी शादी थियल आहे, अल्लाह जी पनाह मूं गुनाह बि कोन कयो आहे, मां हयादार औरत आहियां, पाक दामन औरत आहियां, शरीफ़ औरत आहियां, मूंखे ॿारु किथां थींदो? जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, कज़ालिक, ईअं ई थींदो जीअं अल्लाह साईं फरमाए थो, बसि फ़ैसिलो थी चुको आहे, थींदो ॿारु। बीबी मरियम खे फूक हईं, जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंसां हमल थी वियो, उमीद थी वई, बीबी सां परेशान थी वई, मूंखे उमीद थी वई आहे सुभाणे ॿारु ॼमंदो, माण्हू छा चवंदा, हिन किथां आयो अथई ॿारु? हालांकि मुंहिंजी शादी बि न आहे, मूं गुनाह बि कोन कया, ॿारु किथां ॼमंदो? ॿारु छो थियो इहो? माण्हू सवाल कंदा, छा जवाबु ॾींदुसि? बीबी मरियम हिकिड़े वण जे हेठियां अची वेठी करे रोइण लॻी, ऐं एॾी परेशानी जो चए पई, या लैतनी मितु क़ब्ल हाज़ा व कुन्तु नसियम मनसिया, काश हिन ॾींहुं ॾिसण खां पहिरीं मरी वञा त सही हो, या माण्हू ई मूंखे विसारे छॾनि, ठहियो कंहिंजे ज़हन में ई न हुजां। पर हाणे त ईअं कोन्हे न, जेरी बि वेठी आहियां, माण्हू बि मूंखे सुञाणनि था पिया, छा हाल थींदो जॾहिं मां ॿार खे खणी करे वेंदुसि? घर वारनि खे छा जवाबु ॾींदुसि? इलाइक़े वारनि खे मां छा जवाबु ॾींदुमि? ॿारु खणी आई माना गुनाह कयो अथई न, शादी त मुंहिंजी न आहे थियल, ऐं मूं को बि गुनाह जो कमु कोन कयो। जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया, परेशान न थी, वरी ॻाल्हायसि, परेशान न थी,
ॿार ॼमई त माण्हुनि में अंदरि खणी वञा, हुनखे चइजांइ मुंहिंजो चुप जो रोज़ो आहे, मां ॻाल्हायां कोन्ह थी। ॿार पाण गवाही ॾींदो तुंहिंजी पाकदामनी जी, तुंहिंजे शर्मो हया जी, तुंहिंजी ईमानदारी जी गवाही नंढड़ो ॿार पाण ॾींदो। बीबी मरियम खे नंढड़ो ॼायो ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम, उनखे खणी करे जॾहिं माण्हुनि जे दरमियान में आई त माण्हुनि आङुरियूं खणणु शुरू कयूं, ॻोठ वारनि चवणु शुरू कयो, या उख़्त हारून मा कान अबूकी इम्रअ सौइन व मा कानत उम्मुकी बग़िया। हारून जी भेण तुंहिंजो पीउ बि ख़राबु न हो, तुंहिंजी माउ बि ख़राबु न हुई, तो ई छा कमु कयो। हिन जुमिले जे अंदरि, हिन आयत जे अंदरि असांजे लाइ सबक़ु आहे। कॾहिं बि नौजवान ख़राबु कमु कंदो न त माइटनि ते इल्ज़ाम छंडा ज़रूरु लॻंदा। कॾहिं बि नौजवान न्याणी ग़लति कमु कंदी न, छंडा वालदेन जे मथां ज़रूरु लॻंदा। ए हारून जी भेण, तुंहिंजो पीउ बि बुरो कोन हो, तुंहिंजी माउ बि बुरी कोन हुई, तो इहो कमु किथां कयो। हराम ॿार खणी आई नौज़ु बिल्लाह मिन ज़ालिक। अॼु जे नौजवान खे घुरिजे त अहिड़ा कम न करे जो सुभाणे अम्मा ऐं अब्बा जे मथां केरु आङुरियूं खणे। न्याणी खे घुरिजे त अहिड़ो कमु न करे सुभाणे हुनजे वालदेन खे रुसवा थियणो पए। ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॻाल्हाए, इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजअलनी नबिया। मां अल्लाह जो बानो आहियां, अल्लाह साईं मूंखे किताब ॾींदो, अल्लाह साईं मूंखे नबी ठाहियो आहे, अल्लाह साईं मूंखे बरकत वारो ठाहियो आहे, अल्लाह साईं मूंखे वालदेन जो फरमाबरदार करे पैदा कयो। मुंहिंजी अम्मा ख़राबु न आहे, हे अल्लाह जे कानून ऐं कुदरत मां पैदा थियो आहियां। शर्मो हया वारे मर्द हुजे या औरत हुजे, अल्लाह साईं हुनजी मदद फरमाईंदो। एॾी परेशान बीबी साण एॾी परेशान हुई जो फरमाए पई त काश मां मरी वञा, अंदाज़ो लॻायो त केॾी परेशानी हूंदसि, पर हुन वक़्त में अल्लाह साईं मदद फरमाई। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला जी शादी थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परणाए करे खणी आया बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह खे। वो शवाल जो महीनो, हिन ई महीने जे अंदरि बीबी साण जी शादी थी। शवाल जे महीने खे मुशरिकीन मक्का मनहूस सम्झंदा हुआ, जीअं असांजा मुस्लमान वीचारा सफ़र खे मनहूस सम्झंदा आहिनि, हू शवाल खे मनहूस सम्झंदा हुआ। शादी बि न कयो, का ख़ुशी बि न कयो, को सफ़र बि न कयो। शवाल जे महीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी आयशा सां शादी कई शवाल में, तव्हां त ख़बर पए त मनहूस महीनो कोन्हे, सभु महीना हिकु जहिड़ा आहिनि। अॼोके दौर जे अंदरि माण्हू चवंदा आहिनि, उहा सफ़र जो महीनो मनहूस आहे, इन में शादी बि न करणु घुरिजे, इन में सफ़र बि न करणु घुरिजे, इन में का ख़ुशी बि न करणु घुरिजे, सभु ग़लति आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शवाल में बीबी आयशा सां शादी फरमाई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग ते वेंदा हुआ त पोइ कंहिं न कंहिं घरवारी खे ज़रूरु खणी वेंदा ऐं कुणो विझंदा। ग़ज़वा बनी मुस्तलक़ में विया, कुणो विधऊं त बीबी आयशा जो को नालो निकितो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी आयशा खे फरमाया, आयशा जिहाद ते हलूं था पिया, तूं बि तयारी कर। उहा बि हली बिल्कुलु परदे में। जिहाद ते हिकिड़ी औरत हले थी भई बिल्कुलु परदे। बीबी साण उठ जे मथां जेको होदज हूंदो आहे न, उर्दू में होदज चवंदा आहिनि, सिंधी में कजावो चवंदा आहिनि, इन कजावे में विहारे वियो अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह खे। नंढी उमिरि जी ही, सनड़ी बि, कमज़ोर बि हुई ऐं वज़न बिल्कुलु कोन। अम्मा साण हुनखे हुन विहारियो, जिहाद ते विया, ग़ज़वा बनी मुस्तलक़। उहो जिहाद थियो ई कोन, दुश्मन भॼी वियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसी कई त राति जे टाइम ते हिकिड़ी जॻह ते पड़ाव कयूं, स्टॉप कयूं। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला खे ख़्यालु थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हिते पाणी कोन्हे, अॻियां जेका मंज़िल अचे थी पई पाणी उते आहे, लिहाज़ा थोरो सवेर उथंदासीं, अॻी मंज़िल ते हली जिते पाणी आहे उते फजर नमाज़ अदा कंदासीं। पर ठीकु आहे। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा उते ई मौजूदु रही। राति जे टाइम ते अम्मा साण खे क़ज़ाए हाजत जी तकलीफ़ थी, बाथरूम वञण जो ख़्यालु थियो, झंग में हली वई। तव्हांजो उहो वक़्तु थियो जो बीबी साण जो उते हार किरी पियो।
हार खे वरी ॻोल्हींदी रही त अञा लेट थी वई त पोयां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाया अबा हलो तयारी कयो, हलो तयारी कयूं, हलूं त बीबी साण हुते पोइ झंग में रहिजी वई। सहाबा किराम वो होदज खयो, कजाव खयो ऐं खणी उठ जे मथां रखियो। हुननि सम्झो हिन में अमर साण वेठी आहे, हुते रखियो ऐं सवार थी करे हलियो। बीबी साण वापसि अचे त न माण्हू जी ज़ात केर बि न अचे। अमर सगोरी परेशान थी वई, पर वरी इहो ख़्यालु अथसि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं अॻे मंज़िल ते पुॼंदा ॾिसंदा त कोन्हे त वरी पोइ तलब फ़रमाईंदा या वापसि ईंदा, को मसइलो थींदो। न बीबी साण उते ई हेॾां होॾां न वई, उते ई सुम्ही पई, मां त चादर ॾेई करे पंहिंजे पाण खे ढके करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी ड्यूटी आई हुई, हिकिड़ो साहबी सगुरो हुजे सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाह ताला, उनजी ड्यूटी हूंदा असां वञूं था पिया काफ़िलो काए अॻियां, तूं वरी इन ई साॻे रस्ते तां ईंदो रह, कंहिंजी का शइ रहियल हुजे त उहा खणी अचु। अॻे माण्हू ईअं सफ़र कंदा त ईअं कंदा हुआ। सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाह ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जे मुताबिक़ पोयां अचनि पिया, ॾिठऊं त को सामान पियो आहे। वेझो जो अचनि त ॾिठऊं त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा सुती पई आहे। पर इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, बीबी साण हुनजी ॾिठल ई। जॾहिं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ियो त बीबी साण उथी वई रे, उथी करे पंहिंजो पर्दो कयईं, पंहिंजो पाण खे ढकईं त सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाह अन्हु पंहिंजे उठ खे विहारियईं त बीबी साण उथी करे उठ ते चढ़ी वई रे। हलंदा रहिया, वरी उठ उथायो करे हलंदा रहिया। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त सफ़वान बिन मुअत्तल खां वधीक शर्मो हया वारो माण्हू मूं ॾिठो ई कोन। एॾो हयास जो हिकु दफ़ो मूंखे अखि खणी कोन ॾिठईं, एॾो हयास जो हिकु दफ़ो मूंसां न ॻाल्हाई हिन सफ़र में। उठ खे विहारियईं, मां सम्झी वियुसि मूंखे वेहणो आहे, बसि मां चढ़ी वेही रहियसि। मूंखे एतिरो बि न चई त अम्मा उथी करे हिन ते वेह। एॾो हयादार हो सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाह। फरमाए मां चढ़ियसि, हलंदी रहियसि, पर सॼी वाट सफ़वान सिर्फ़ु क़ुर पढ़ंदो रहियो। पंधु हले पियो, क़ुर पढ़े पियो, पंधु हले पियो, क़ुर पढ़े पियो। ज़बान ते ॿियो कुझु बि न हुउसि, न त अरब सगोरा अशार पढ़ंदा हुआ, उन अशारनि सां उठ जे अंदरि ताज़गी पैदा थींदी, उठ जे अंदरि कुवत ईंदी हिकिड़ी हलण जी, थकिजंदो न हो उठ। पर सफ़वान बिन मुअत्तल रज़ी अल्लाह अशार न पियो पढ़े, क़ुर पियो पढ़े। हलंदे हलंदे ॿी मंज़िल आहे जिथे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पहिरीं बि स्टे करे वेठा हुआ, उते स्टे करे कंदड़ हुया, उते पहुता। बीबी आयशा फरमाए थी हज़रत सफ़वान उठ खे विहारियो, मां उठ तां लही करे पंहिंजे हुन कजावे में अंदरि हली वियुसि। इहो सफ़र असांजो मुकमल थियो, असां मदीना मुनव्वरा में पहुतासीं। मूंखे तबियत ख़राब थी पई, कुझु टाइम ते बीमार रहियसि। पोयां अब्दुल्ला बिन उबई खे ख़बर पई, रईसुल मुनाफ़िकीन जेको, उनखे ख़बर पई त बीबी आयशा ऐं सफ़वान बिन मुअत्तल पोयां सफ़र अकेलो करे आया आहिनि। नौजवान मर्द हुजे, नौजवान औरत हुजे, ज़रूरु गुनाह थींदो, नौज़ बिल्लाह मिन ज़ालिक। मुनाफ़िकी इहा ॻाल्हि फैलाई ऐं मशहूरु करिजे, हुनखे बि चए, सॼे मदीने में बाहि वांगुरु ॻाल्हि फैलाए छॾी। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे ख़बर ई न हुजे त मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हियूं मदीने में हलनि थियूं पियूं। बिल आख़िर अम्मा साण हिकु दफ़े उम्मे मिस्ता खे फरमायो त क़ज़ाए हाजत जे लाइ हल तूं मूंसां गॾु थोरो ॿाहिरि हलो। उम्मे मिस्ता फरमायो हलो। ॿई ॼणियूं वञनि पियूं रस्ते में त उम्मे मिस्ता खे थोरो थुॾो आयो त हेठि मथे थोरी थी त चयईं त हलाक थिए मिस्त, पंहिंजे पुट जे नाले चई हलाक थिए मिस्त। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा फरमायो पुट खे छो थी पिटी, थुॾो तोखे लॻो आहे, पिटी पंहिंजे पुट खे थी, छाजे कान। उम्मे मिस्ता फरमायो त आयशा तूं न ॾिनी, तोखे ख़बर न आहे, तुंहिंजे ख़िलाफ़ु मदीने में ॻाल्हियूं पियूं थी हलनि त आयशा जो दामन पाक कोन्हे ऐं उन में मुंहिंजो पुट बि शामिल आहे मिस्ता, उहो बि तुंहिंजे लाइ ग़लति अनाब शनाब ॻाल्हाए थो पियो। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पेरनि हेठां ज़मीन निकिरे परेशान थी, फरमाए थी त मूंखां त इहा ॻाल्हि ई विसरी वई त मूंखे क़ज़ा हाजत ते वञिणो। मां वापसि आयुसि, हल वापसि घर अचां, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु ॾिनो, पर जहिड़ो न अणवणंदड़ जवाबु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे में उहा मोहबत ई कोन्हे जेका अॻे मोहबत हूंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे जज़्बात ई कोन जेके अॻे जज़्बात हूंदा हुआ।
मूं अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इजाज़त ॾियो भला मां घर वञा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा वञ कर। अॻे इजाज़त वठंदी हुअसि त पुछंदा हा त आयशा केॾी महिल वेंदी आहे, केॾी महिल मोटंदी आहे, घणो टाइम लॻंदो, कहिड़ो कमु अथई। हिन भेरे मूं चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इजाज़त ॾियो मां घर वञा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आयशा वञ कर, को सवाल कोन कयो। फरमाया मूंखे त अञा वधीक परेशानी थी वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन परेशान हुआ हिन मामले जे अंदरि जेका ॻाल्हियूं मदीना मुनव्वरा में हलनि पियूं। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए मां जीअं घर पहुतमि मुंहिंजी अम्मा मुंहिंजो दरवाज़ो खोलियो, हुनजो रोई रोई अखियूं ॻाढ़ियूं थी चुकियूं। पुछियो अम्मा बाबा किथे आहे? ॿुधाईंदो साम्हूं क़ुर थो पढ़े, उहो बि रोए पियो ज़ारो क़तार क़ुर शरीफ़ पढ़ंदो पियो, रोईंदो पियो। हाणे छा कयां? मां कमरे में वियसि, मुसलो विछायुमि, अलाह खां रोई दुआऊं कोन लॻो। अलाह तोखे ख़बर आहे मां शर्म हया वारी आहियां, मां पाक दामन आहियां। अलाह माण्हुनि मुनाफ़िक़ीन खामखां ॻाल्हि मशहूरु करे छॾी। अलाह तोखे ख़बर आहे त मां केॾी हयादार आहियां, तुंहिंजो पैगम्बर बि हयादार आहे त हुनजी घरवारियूं हयादार आहिनि ज़रूरु आहिनि। दुआऊं घुरंदी रही घुरंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ खणी करे मस्जिद में आया ऐं मशवरो वठणु लॻो छा कयां। कंहिं कहिड़ो मशवरो ॾिनो, कंहिं कहिड़ो मशवरो ॾिनो, कंहिं कहिड़ो मशवरो। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु खां पुछऊं तुंहिंजो छा मशवरो आहे? फरमाया साईं मुंहिंजो मशवरो इहो आहे, अर्ज़ु इहो आहे साईं तव्हांखे कंहिं फरमायो त बीबी आयशा सां निकाह कयो? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आंगुर फिज़ा में बुलंद फरमाए अल्लाह फरमाए कंहिं बि घरवारी सां निकाह मूं अल्लाह जे इजाज़त जे बग़ैर न कयो ऐं का बि न्याणी मूं अल्लाह जी इजाज़त जे बग़ैर कंहिंखे ॾिनी न आहे। 11 घरवारियुनि सां निकाह अल्लाह जे हुकुम सां कयो आहे ऐं 4 न्याणियुनि जो निकाह बि अल्लाह जे हुकुम सां कयो। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु फरमायो साईं पोइ फ़ैसिलो थी वियो जेको अल्लाह तव्हांजे बिस्तरे ते जेको अल्लाह तव्हांजे जिस्म जे मथां गंदी मख बर्दाश्त नथो करे, उहो अल्लाह तव्हांजे बिस्तरे ते ख़राबु औरत किथां बर्दाश्त कंदो? सुभानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। साईं मुंहिंजे रब जी ज़ात पाक आहे पर हीउ वॾो बुहतान आहे। बीबी आयशा पाक दामन, मूंखे यकीन आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जज़ाकल्लाहु या उमर, उमर अल्लाह साईं तोखे जज़ाए ख़ैर, तो मुंहिंजो अधु मसइलो हल करे छॾियो। नबी साईं जन परेशानी घटि थी वई। पोइ सिधा फ़ारिग़ थिया हिन मशवरे खां, पोइ सिधो आया हज़रत उमर हज़रत अबू बकर जे घर में। हज़रत अबू बकर रोए पियो, बीबी उम्मे रोमान रोए पई। हज़रत अबू बकर जी घरवारी फरमाया आयशा किथे आहे? आयशा खे ॾिठो त उहा बि कमरे में वेठी रोए पई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीबी आयशा खे फरमाया आयशा जेकॾहिं तोखां गुनाह थी वियो आहे त अल्लाह खां माफ़ी घुर, अल्लाह बख़्शणहार महिरबान, अल्लाह माफ़ कंदो। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाया साईं जेकॾहिं मां हा थी चवां त इहो कूड़ आहे, जेकॾहिं न थी चवां त तव्हांखे यकीन कोन थो अचे। साईं मां कल्ह बि जीअं पाक दामन हुयुसि त मां अॼु बि बिल्कुलु पाक दामन आहियां, को गुनाह कोन कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां फ़ारिग़ कोई बुख़ारी शरीफ़ में 7-8 दफ़ा इहा हदीस आई आहे, तवील हदीस आहे। फ़ारिग़ थिया अची करे हज़रत अबू बकर सां गॾु वेठा, बीबी उम्मे रुमान वेठी हुजे, बीबी आयशा खे बि सॾु करायो ऐं सम्झाइण जी कोशिशि कई जेकॾहिं गुनाह थी आहे त माफ़ी घुर अल्लाह खां। हज़रत बीबी आयशा फरमाया त अॼु मां पंहिंजे अल्लाह खे दाह थी ॾियां, उन अल्लाह खे ख़बर आहे त मां पाक दामन आहियां या न। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा ॻाल्हियूं कनि पिया त साईं जन जे चहिरे मुबारक ते पघर जा आसार शुरू थिया। इहा अलामत हिन ॻाल्हि जी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही अचे पई। इहा ख़बर हज़रत अबू बकर खे बि हुई, हज़रत आयशा खे बि हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ वरी पंहिंजे मथां चादर ॾेई छॾींदा जंहिं महिल वही ईंदी हुई। साईं जन चादर ॾिनी ऐं वही जो नुज़ूल शुरू थियो त बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाया अल्लाह मुंहिंजो फ़ैसिलो तुंहिंजे हवाले आहे, तोखे ख़बर आहे त मां केॾी पाक दामन आहियां, मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो फरमा। हज़रत अबू बकर रोअणु शुरू कयो अल्लाह मुंहिंजी न्याणी अथई मासूम अथई, अल्लाह हुनजी हिफ़ाज़त फरमाइजांइ, अल्लाह हुनजे लाइ ख़ैर जो फ़ैसिलो फरमाइजांइ। बीबी उम्मे रोमान रोअणु लॻी अल्लाह मुंहिंजी न्याणी नंढड़ी आहे, अल्लाह नादान आहे, अल्लाह इन जे मथां रहम फरमाइजांइ, इन जे हक़ में बहितरीनु फ़ैसिलो फरमाइजांइ। बीबी आयशा एॾो पई रोए, एॾो पई रोए, एॾो पई रोए, अल्लाह तोखे ख़बर आहे, कंहिंखे ख़बर न आहे, तोखे ख़बर, अल्लाह मां बिल्कुलु पाक दामन आहियां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरी देरि खां पोइ चहिरे अनवर तां कपिड़ो हटायो, साईं जन जो चहिरो ईअं पियो ॿरे जीअं चोॾीं जो चंडु ॿरंदो। फरमाया आयशा मुबारक हुजे,
अल्लाह साईं तुंहिंजे हक़ में फ़ैसिलो फ़रमाए छॾियो। क़ुरान शरीफ़ जा 2 रुकू नाज़िल थिया, 17-18 आयतूं नाज़िल थियूं। फरमाया अल ख़बीसातु लिल ख़बीसीन वल ख़बीसून लिल ख़बीसात अत्तय्यिबातु लित तय्यिबीन वत तय्यिबून लित तय्यिबात। ख़बीस मर्द ख़बीस औरतुनि जे लाइ आहिनि, ख़बीस औरतूं ख़बीस मर्दनि जे लाइ आहिनि, पाक मर्द पाक औरतुनि जे लाइ आहिनि, पाक औरतूं पाक मर्दनि जे लाइ। सोना मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े नमूने सां तूं पाक ऐं साफ़ आहीं त तुंहिंजी घरवारी बि पाक ऐं साफ़ आहे। जॾहिं माण्हू पाक दामनी जी ज़िंदगी गुज़ारे थो, शर्म हया जी ज़िंदगी गुज़ारे थो, त अल्लाह सां मदद फ़रमाए थो। बीबी मरियम ते इल्ज़ाम लॻो त पटड़े नंढड़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॻाल्हायो, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते इल्ज़ाम लॻो त उते बि हिकिड़े नंढड़े ॿार ॻाल्हायो। हाणे बीबी आयशा ते इल्ज़ाम लॻो आहे त उठ ॻाल्हाया त ॻाल्हाए सघे पियो, वण ॻाल्हाया त को ॻाल्हाए सघे पियो, ज़मीन ॻाल्हाया त ॻाल्हाए सघे पई, आसमान ॻाल्हाया त ॻाल्हाए सघे पियो। पर अल्लाह साईं फ़रमाए न न, हू मामिलो एॾो अहम न हो जेॾो मुंहिंजे महबूब जे घरवारनि जो मामिलो आहे। लिहाज़ा मां अल्लाह पाण गवाह ॾियां थो सोना, जीअं तूं पाक दामन आहीं त तुंहिंजी घरवारी बि पाक दामन आहिनि। मां अल्लाह गवाही थो ॾियां। जे माण्हू जे अंदरि शर्म हया जी सिफ़त हूंदी, पाक दामने जी सिफ़त हूंदी, उनखे उहो अल्लाह खे महबूब हूंदो आहे। ऐं जेकॾहिं परेशानी में मुब्तला बि थींदो त अल्लाह सां उनजी मदद ऐं नुसरत फ़रमाए थो। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असांखे बि शर्म हयादार बणाए, ईमान ऐं तक़वा वारी ज़िंदगी नसीब फ़रमाए, हयात मौत ऐं हयात ज़िंदगी नसीब फ़रमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।